अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमी ॾिसंदे आहियो मेरान टीवी न्यूज़। या है रुखसार पंवर। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जे अघ में ₹1.57 पैसा लाद करे छॾी। नओं अघु ₹102.40 मुक़रर। डीज़ल जी क़ीमत में 84 पैसा फ़ी लीटर घटिताई। डीज़ल जो अघु ₹103.32 हूंदो। नाणे वारी वज़ारत मूजिब घासलेट ऐं लाइट डीज़ल जा अघ बरक़रार रहंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जनवरी में इस्लामाबाद अची रहिया आहियूं। ज़ालिम कठपुतली हुकूमत खे घर भेड़ो कंदासीं। मौजूदा हुकूमत महांगाई ऐं बेरोज़गारी वधाए छॾी आहे। हर तबिको एहतजाज पियो करे। असां अवाम खे रिलीफ ॾिनो, ही रुगो तकलीफ़ पिया ॾियनि। वफ़ाक़ी वज़ीर शबली फराज़ चयो आहे त मुल्क में हाणे सियासी बदमाशी हलण न ॾींदासीं। कुझु मुख़ालिफ़ धुरनि इदारनि में टकराव पैदा करण जी नाकाम कोशिश कई आहे। अयाज सादिक माफ़ी बि नथो वठे। मुल्क ख़िलाफ़ ग़लति ॻाल्हाईंदड़नि सां नरमी सां पेश न ईंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त सियासत खे रियासत ते अहमियत ॾिनी पई वञे। रियासत सां जंग जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। न मार्शल लॉ लॻंदो, न इमरान खान असेंबली तोड़ींदो। सियासी वेढ़ करणी आहे त इमरान खान मौजूदु आहे। सियासत में वेढ़ मुख़ालिफ़ धुर जो हक़ आहे, पर रियासत सां वेढ़ हक़ नाहे। सिंध हुकूमत पारां मख़सूस फसलनि जी इंश्योरेंस कराइण जो फ़ैसिलो। मौसमी फसल, कैश क्रॉप्स ऐं खाजरे तेल समेत ॿियनि मख़सूस फसलनि जी इंश्योरेंस कराई वेंदी। फसलनि जी इंश्योरेंस जे सिलसिले में ज़राअत खाते पारां मालियाती ऐं कमर्शियल बैंकुनि सां राब्ता। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 11 मरीज़ फ़ौत। फ़ौती मरीज़नि जो अंग 6806 थी वियो। 24 कलाकनि दौरान वधीक 807 ॼणनि में कोरोना जी तस्दीक। 3,32,993 ताईं पहुची वियो। 3,14,000 मरीज़ सिहतयाब। 669 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी। सांगड़ विच मुसाफ़िर कोच ॿिनि मोटरसाइकिलनि मथां चढ़ी वई। पीरसन हिकु पुटु ऐं ॿिनि पोटनि समेत फ़ौत। फ़ौतियुनि में रमज़ान सोलंकी, संदसि पुटु शाहनवाज़, पोटा सजादी अयाज सोलंकी शामिल। झोल में डाटसन जे टक्कर में मोटरसाइकिल सवार एजाज़ रिंद फ़ौत थी वियो। गंबत वेझो ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो फ़ौत, ॿियो ज़ख़्मी। पनवाकिल मां पंजाब वेंदे अगवा थियल सांगड़ वासी ॿ नौजवान बाज़ियाब थियलनि में रफ़ीक चाकराणी ऐं सिद्दीक़ बहर शामिल। सखर पुलिस जो चवणु आहे त 3 महीना अॻु अगवा थियल ॿिन्ही ॼणनि खे कचे में कार्रवाई करे बाज़ियाब करायो आहे। नवकोट जे ॻोठ बचल सूमरो में ज़हरीली लस्सी पीअण सबबि बेहोश थियल वधीक हिकु नारी फ़ौत। फ़ौतियुनि जो अंग 3 थी वियो। 2 ॾींहं अॻु लस्सी पीअण सबबि औरत ऐं जी फ़ौत थी वई हुई। हैदराबाद सिविल अस्पताल में दाख़िल नारी महर निसा सूमरो बि दम ॾेई छॾियो।